पाकिस्तान फतेह 4 क्रूज़ मिसाइल जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR मूजिब फतेह 4 मिसाइल की रेंज 750 किलोमीटर है। मुल्की सतह ते तैयार कयल फतेह 4 मिसाइल जो कामयाब तजुर्बो कयो वियो। मिसाइल जदीद तरीन नेविगेशन औजारनि सां लैस आहे ऐं दुश्मन जे दिफ़ाई निज़ाम के मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थो। जदीद तरीन क्रूज़ मिसाइल आर्मी रॉकेट फोर्स कमांड जो हिस्सो है। चीफ ऑफ जनरल स्टाफ सीनियर ऑफिसरन साइंसदाननि ऐं इंजीनियर्स तजुर्बे जो मुशाहिदो कयो। सदर वज़ीर आज़म चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ पारां मुबारकूं। कोयटा में जरगोन रोड ते FC हेडक्वार्टर्स भरिसां भारतीय प्रॉक्सी फितरल कॉलेज जो आपघाती हमलो 10 ॼणा मारिजी विया, 32 ज़ख़्मी। जवाबी कार्रवाई में 6 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब आपघाती बमबार सां गॾायल दहशतगर्दनि धमाके खां पोइ FC हेडक्वार्टर्स में दाख़िल थियण जी कोशिश कई ऐं फायरिंग करे ॾिनी। आपघाती धमाको सुज़ुकी वैन ज़रिए कयो वियो। FC बर वक़्तु कार्रवाई कंदे समूरनि 6 दहशतगर्दनि खे जहन्नम भेड़ो कयो। हमले में 2 FC एहलकार ज़ख़्मी थी पिया। हमले आवर FC जे वर्दी में मलबूस हुआ। सिहत वारी वज़ारत मूजिब धमाके में 10 ॼणा मारिजी विया ऐं 32 ज़ख़्मी थिया, जिन खे सिविल अस्पताल ऐं ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो, जिते 5 ज़ख़्मियुनि खे हालत ॻणती जोगी हुजण करे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिक्योरिटी ज़रिए मूजिब भारत जी एजेंडा ते कमु कंदड़ शिरपसंद अंसरनि जी नापाक इरादनि खे नाकाम बणाईंदा रहंदासीं। सदर आसिफ ज़रदारी जी कोयटा में फितरल कॉलेज जे आपघाती हमले की मज़म्मत। सिक्योरिटी फोर्सिस के बर वक़्त ऐं इसराइती कार्रवाई ते खिराज तहसीन पेश। सदर जो चवणु आहे त ख़ारजी ऐं भारत जी एजेंडा ते कमु कंदड़ अंसर पाकिस्तान जे अमन ऐं इस्तेहकाम के नुक़सान के नथा पहुचाए सघनि। भारत नवाज़ शिरपसंद अंसरनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाईंदा रहंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात, मौसम ख़ुशगवार। बिजली जी फिरामी मुअत्तल। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। हैदराबाद, नौशरो, फिरोज़, थरपारकर, नगर पारकर, सांगड़, शहदादपुर, टंडो आदम, करुंडी, गुपचाणी, कानपुर महर ऐं ॿियनि शहरनि में वसकारो। मौसमियात खाते मूजिब हवा जो घटि दबाव भारतीय गुजरात जे मौजूदा आहे। सिस्टम वधीक शिदत अख्तियार करे डिप्रेशन में तब्दील थी सघे थो। सिस्टम सुभाणे ताईं उत्तर अरबी समुंड में दाख़िल थियण जो इम्कान आहे, जंहिं सबबु ठठे, बदीन, सिजावल, थरपारकर, मिठी ऐं उमरकोट में सिस्टम जे असर हेठि सुभाणे ताईं बरसात पइजी सघे थी। क़ौमी असेंबली में मरियम नवाज़ जी तक़रीर ते पीपल्स पार्टी जे मेंबरनि जो एहतजाज। ऐवान मां वॉकआउट, अपोजिशन बेंचिस ते वेहण जो चिताव। पीपल्स पार्टी MNA सैयद नवीद कमर जो चवणु आहे त पंजाब जे वज़ीर आला जे बयान ते सख़्तु अफ़सोस थियणो। वज़ीर आला चवे थी असांजो पाणी, उन जो मतिलबु छा आहे? सिंधु दरिया सॼे पाकिस्तान जी लाइफ लाइन आहे। सिंधु दरिया आहे त पाकिस्तान आहे, न त पाकिस्तान बि न आहे। असां ॿोॾि मुतासिरनि जी वार लाइ हिकु तजवीज़ ॾिनी हुई, अमल नथा कयो त उन में हिन क़िस्म जी ॻाल्हियूं करण जी कहिड़ो सबबु आहे? असांखे विज़ारतूं या उहिदा न घुरिजनि, घटि में घटि इज़त ॾिनी सघो। हुकूमत खे कुल्हो ॾियण जी तानो बर्दाश्त करे रहिया आहियूं। अहिड़ियूं हालतूं रहियूं त अपोजिशन बेंचिस ते हलिया वेंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ पीपल्स पार्टी जे मेंबरनि खां माज़रत करे छॾी। संदसि चवणु आहे त जेकॾहिं कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त हू माज़रत कनि था। सियासत में शिकतान हलंदी रहंदी आहे। अपोजिशन वारा कुझु न थियनि। हीउ घर जो मामिलो आहे जेको घर में ई हल कयो वेंदो। पाणी ऐं वसीलनि ते लसानी सियासत मोदीअ जी ज़बान आहे। पाकिस्तान सभिनी जो आहे। पाणी, बिजली, सोन, गैस सभिनी जो आहे। गुरबत मिटाइण में हिसो विझो, इहा ई असुल ख़िदमत आहे। हिन वक़्तु ॿोॾि मुतासिरनि जी बहाली जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टीअ जे मरकज़ी सेक्रेटरी इतलात नदीम अफ़ज़ल चन जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त क़ौमी असेंबली में पीपल्स पार्टी गॾु आहे। केर बि धार नथो करे सघे। वज़ीर कनि त नौकरीअ जो दबाव सम्झ में अचे थो। क़यादत करे त ज़्यादती आहे। हीअ त सूबनि खे टोड़ण वारी ॻाल्हि आहे। पाकिस्तान सभिनी जो आहे, सभिनी जवाब त ॾियणो पवंदो। पीपल्स पार्टी पंजाब जी अवाम जो केस वठंदी रहंदी। वज़ीर आज़म जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी गज़ा बाबति 20 नुकाती अमन मनसूबे जी वाखाण। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त मनसूबे जो मक़सदु गज़ा में जंग जो ख़ात्मो यकीनी बणाइणु आहे। फ़लस्तीन इसराइल में ई पायदार अमन खे तेज़ इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहे। उमेदु आहे त ट्रंप मुआहिदे खे अंजाम ताईं पहुचाइण लाइ फ़ाल किरदारु अदा कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कणिक पॉलिसी बाबति इजलास। सिंध में हिन वक़्तु 12 लख टन कणिक मौजूदु आहे। ख़ानगी शोबे वटि बि 6 लख टन कणिक मौजूदु आहे। 2 लख टन कणिक हर महीने निकिरे थी। ज़राअत वारे वज़ीर जे इजलास में आगाही वॾे वज़ीर जो चवणु आहे त कणिक जी मार्केट में मौजूदगीअ खे यकीनी बणायो वञे। मार्केट में कणिक हूंदी त अटे जी क़ीमत मुस्तहकम रहंदी। 4.5 महीननि लाइ कणिक काफ़ी आहे। उन दौरान नओं फ़सुलु अची वेंदो। कणिक जी पॉलिसी ऐं उन जी क़ीमत
हिन ई हफ़्ते तय करणु चाहियां थो। कणिक जी पैदावार वधाइण लाइ 25 एकड़नि वारनि खे हुकूमत सहकार कंदी। कणिक ज़ख़ीरे जी पॉलिसी ठाहे मंज़ूरी वरिती वञे। वॾे वज़ीर जी मोहम्मद बख़्श उमर खे हिदायत। सुप्रीम कोर्ट जस्टिस तारिक महमूद जहांगीर खे अदालती मामलनि खां रोकण वारे इस्लामाबाद हाई कोर्ट जे 16 सेप्टेम्बर वारे फ़ैसिले खे कलअदम करार ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं आला अदालत इन फ़ैसिले जी मुअतरीअ जो हुकुम ॾिनो हो। आईनी बेंच नोट कयो त जस्टिस तारिक महमूद जहांगीर ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ मौजूदु आहिनि ऐं हिदायत कई त अदालत पहिरियां रिट पिटीशन ते कयल एतिराज़नि ते फ़ैसिलो करे। आवाज़ टीवी जे शहीद एंकर पर्सन ऐं सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे क़त्ल ते माहौल सोगवार। हर आली मलीर में क़ाइदाबाद जे ॻोठ जमाल इब्राहिम में इम्तियाज़ मीर जी रिहाइशगाह ते पोयरनि सां ताज़त जो सिलसिलो जारी। इम्तियाज़ मीर जे कातिरनि जी गिरफ़्तारी लाइ सॼे सिंध में सहाफ़ी सराफ़ा एहतजाज बणियल। जैकबाबाद, दादू, नशर फ़िरोज़, बदीन, करमपुर, टंडो मोहम्मद खान, सुजावल, वगण, हालाणी, डेपारशा, तलहाट, हडी मिरवा, फुलजी स्टेशन, कुंभ, गैरेलो, मातली, नवदंबाल, नसीराबाद, सेतारोड, बुलडीशाह, करीम, रानीपुर, गंबट, कोटड़िजी, वारे समेत ॿियनि शहरनि में सहाफ़ियुनि जा मुज़ाहिरा ऐं धरना। जुडो, मीरपुर बठोरो, मातली, सगियूं, हिंगोर जा सरहद, मीरपुर बठोरो, सबदरो में मुज़ाहिरा। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त इम्तियाज़ मीर जो क़त्ल सॼी सहाफ़त जो क़त्ल आहे। इम्तियाज़ मीर जे कातिरनि खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एशिया कप में शिकस्त खां पोइ क़ौमी क्रिकेटर्स जा परॾेही लीग्स जे लाइ जारी कयल NOC मुअतल करे छॾिया। बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी। NOC कारकर्दगी सां मशरूत मुतासिर रांदीगरनि में वॾा नाला शामिल। PCB उन्हनि रांदीगरनि खे ऑस्ट्रेलिया जे बिग बैश लीग में शिरकत लाइ NOC जारी कया हुआ, पर हाणे उन्हनि खे होल्ड ते रखियो वियो आहे। फ़ैसिले तहत बाबर आज़म, शाहीन आफ़रीदी, मोहम्मद रिज़वान, हारिस रऊफ़, शादाब ख़ान ऐं फ़हीम अशरफ सिधी रीत मुतासिर थींदा। PCB फ़ैसिलो कयो आहे त मुस्तक़बिल में NOC सिर्फ़ु उन्हनि क्रिकेटर्स खे मिलंदी जेके आलमी ऐं डोमेस्टिक क्रिकेट में कारकर्दगी जे मयार ते पूरो लहंदा। ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ होम टेस्ट सीरीज़ लाइ पाकिस्तान क्रिकेट टीम जो ऐलान। क़ौमी सिलेक्शन कमेटी ॾखण अफ्रीका सीरीज़ लाइ 18 रुकनी टीम जो ऐलान कयो। शान मसूद टीम जी क़यादत जारी रखंदो। 3 नवां रांदीगर शामिल। आसिफ़ आफ़रीदी, फैसल अकरम ऐं रोहेल नज़ीर टीम जो हिसो हूंदा। पाकिस्तान ॾखण अफ्रीका विच में पहिरीं टेस्ट 12 खां 16 अक्टूबर थींदी। ॿी टेस्ट मैच 20 खां 24 अक्टूबर ताईं रावलपिंडी में खेॾी वेंदी। ऐं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी सॾ ते सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी कमशद हड़ताल जारी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़ननि में ऑफिसनि जी तालाबंदी। जामशोरो, मटियारी, दादू, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, ठठो, सिजावल, बदीन, थरपारकर, मीरपुर ख़ासि ज़िलनि में ऑफिसनि जी तालाबंदी। सखर, घोटकी, खैरपुर, नशर फ़िरोज़, सांगड़, नवाबशाह, लाड़काणो, कंबर शदात कोट, शिकारपुर, जैकबाबाद ज़िलनि में एहतजाजी मुज़ाहिरा। डिघड़ी, कंदकोट, कशमोर, काज़ी अमन, चुअड़, जमाली, डेपलो, जाती, छाछरो, नगर पार्कर समेत ॿियनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी। रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन कटौती वारो क़ानून ख़तमु करे DRA सूधो समूरा अलाउंस ॾिना वञनि। ॿी सूरत में सरकारी मुलाज़िम मुतालबनि जी मणता लाइ 6 अक्टूबर ते बिलावल हाउस अॻियां धरणो हणंदा। अॻवान